हलो त जे असां प्रोग्राम में जेके मुस्तहिक घराणा आहिनि पूरे पाकिस्तान में जिन खे रक़म मिली आहे सो उहा चेक कयूं था असां। सभ खां पहिरियां त जेका रजिस्टर बेनिफिशरी नई कई पई वञे, जेका पुराणी बेनिफिशरी रजिस्टर आहे उहा न, जेका नवां 40 लख मोहतरमा सानिया नश्तर साहिबा जे ऐलान कयो हो ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान जेको ऐलान कयो हो त फ़ी मुस्तहिक घराणे खे जेका 2010 खां वठी उन्हनि 20 ताईं त पंहिंजो रक़म हासिलु कई, जेके मुस्तहिक घराणा आहिनि उहे मुस्तफ़ी थियनि पिया, यानी उन्हनि खे हर ईंदड़ बेनज़ीर इनकम सपोर्ट वारी किस्त मिली रही। पर PTI हुकूमत वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़ासि प्रोग्राम 40 लख नवां नाला जेके दाख़िल कया ऐं हुन ऐलान कयो त 40 लख नई बेनिफिशरी जेके मुस्तहिक घराणा आहिनि उहे शामिलु कंदासीं। अचो त उन तरफ़ हलूं त जेको जनवरी फेबरवरी खां वठी उहे मैसेज हलनि था पिया 12,000 जा, त उहे केतिरा रिसीव करे चुका आहिनि, केतिरा घराणा बाक़ी आहिनि, ॾिसूं त तव्हांखे मिलंदा पैसा या न मिलंदा। अचो त उन लिस्ट तरफ़ असां हलूं था। हीअ जेका सिलेक्ट कंदासीं असां जनवरी खां जून ताईं 2021 वारी लिस्ट आहे। हाणे हलूं त ॾिसो टोटल जेका बेनिफिशरी हींअर ताईं रक़म हासिलु करे चुकी आहे उहा 18,52,135 जेका कल्ह तारीख़ ताईं वठी वई आहे। सो उनजे हेठां मिलियंस में जेका अमाउंट पिणु लिखियलु आहे 18,52,135 रिसीव करे चुकी आहे, कल्ह ताईं उन्हनि रक़म हासिलु कई आहे। तंहिंखां पोइ जेका ॿी लिस्ट आहे चार्ट आहे उहो आहे असां वटि, उहो आहे जंहिंमें प्रोविनल ब्रेकडाउन ऑफ एहसास किफ़ालत बेनिफिशरी। छाजे कारण त पहिरियां बेनज़ीर इनकम सपोर्ट इन प्रोग्राम खे चयो वेंदो, हाणे ताज़ो PTI गवर्नमेंट उनखे नालो गैर सियासी चई करे उनखे एहसास किफ़ालत प्रोग्राम जो नालो ॾिनो हो। तंहिंखां पोइ सभ खां पहिरियां अचूं त मथी जेका हीअ लिस्ट आहे हीअ ॾिसो, हीअ पंजाब जी जेका बेनिफिशरी आहे उहा हिन में शामिलु कई वई आहे। 8 लख ऐं 48,777 बेनिफिशरी, 8,48,777 जेका बेनिफिशरी आहे उहा नए जेके बेनिफिशरी शामिलु कई पई वञे उनमें पंजाब जा नाला 8,48,000 आहिनि। हुन खां पोइ असांखे हिन दफ़े वरी सिंध खे पोइ ते रखियो वियो आहे, ॿिए नंबर ते KPK खे रखियो वियो आहे। छाजे कारण उते PTI जी गवर्नमेंट आहे या वरी उते गुरबत वधीक आहे। पोइ अचो त वरी क्लिक कयूं त जेका KPK जी वरी बेनिफिशरी शामिलु कई वई आहे 4,98,465 बेनिफिशरी शामिलु कई वई आहे। ॿिए नंबर ते असां अचूं टे नंबर ते ईंदासीं सिंध में ॾिसो जेका बेनिफिशरी आहे 4,47,834, यानी सिंध खे 3 नंबर ते रखियो वियो आहे। हालांकि सिंध जो ॿियो नंबर ऑप्शन हुयो गुरबत जी लेवल ते, पर इन में असांखे 3 नंबर ते रखियो वियो आहे। थोरो सियासी इन में तरीक़ेकार थी सघे थो त उते उन्हनि जो जेको वोट बैंक आहे उहो पंहिंजो PTI जो वधीक आहे, जॾहिं त सिंध जी जेका गवर्नमेंट आहे उहा पीपल्स पार्टी वटि आहे। हाणे पीपल्स पार्टी बि एहसास कोरोना जे करे जेको प्रोग्राम हुयो यानी एमरजेंसी जे लेवल ते उन्हनि गुज़िरियल साल 6,000 रुपए जो ऐलान त कयो, पर सिंध गवर्नमेंट उहो ऐलान रहिजी वियो ऐं मुस्तहिक घराणनि खे जेको 6,000 जी इमदादी रक़म उहा हींअर ते न मिली सघी आहे। हाणे पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू रखंदासीं। वफ़ाक़ी गवर्नमेंट जे तरफ़ां जेको एहसास प्रोग्राम आहे 4थे नंबर ते बलोचिस्तान आहे। बलोचिस्तान जी जेका बेनिफिशरी आहे उहा वरी अञा घटि आहे 4थे नंबर ते 1,17,129। पोइ त वरी GB आहे, आज़ादु कश्मीर आहे, इस्लामाबाद आहे, हिन खे असां छॾियूं था। हाणे उन मां असां वरी हेठि हलंदासीं। पंहिंजी जेका लिस्टिंग आहे सिंध लॻल आहे। उन खां पोइ हिन में हीअ जेका कंबर ज़िलो आहे, कंबर ज़िले जा नाला आहिनि। तंहिंखां पोइ शहीद बेनज़ीर आबाद आहे। हिन में तव्हां ॾिसंदव त हीअ जेको जीअं मथां हे कंबर ज़िलो आहे 114 बेनिफिशरी जे लाइ जेका रक़म आई आहे उन मां 90 कढाए चुकियूं आहिनि, यानी बाक़ी कुझु 20-25 रहियूं आहिनि। अहिड़ी लेवल ते अलॻि सां वरी सिजावल तालुको आहे जेको कंबर शहदादकोट ज़िले जो 1808 बेनिफिशरी जी जेका 12,000 फ़ी कार्ड ते रक़म आई आहे, तंहिंमां 1,500 हासिलु करे चुकियूं आहिनि। बाक़ी जेके कुझु 100 रहिजनि था जेके न पोयां त चेक कराइण ते हर को वञे थो त को माई आइडिया फो थी चुकी आहे या त वरी कंहिंजो CNIC कार्ड एक्सपायर आहे उन्हनि नवां कराया आहिनि, पोइ ईअं मुमकिन आहे थी सघे थो। तंहिंखां पोइ शहीद बेनज़ीर आबाद आहे, ॾिसो बदीन आहे, बदीन खां पोइ घोटकी आहे, लाड़काणे जा कार्ड आहिनि।
हिकिड़ो ज़िले जो सभ खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधायां त सूबो सिंध खां पोइ वरी ज़िलो ईंदो आहे। ज़िले खां पोइ तालुके लेवल ते, हर तालुके लेवल ते जेको एहसास प्रोग्राम जी जेका डिस्ट्रीब्यूशन थींदी आहे फी कार्ड ते 12,000 मोकिलिया वेंदा आहिनि। तव्हां पाण ॾिसी सघो था। उन खां पोइ पंहिंजो सूबो, सूबे खां पोइ ज़िलो, ज़िले खां पोइ वरी तालुको, तालुके खां पोइ ई वरी उनजी आयल रक़म पंहिंजो कार्डनि में रक़म में वरी आख़िरी जेको साॼे पासे खानो आहे हीअ अवां ॾिसो, इहो रिसीव थियल अमाउंट आहे। माना उन्हनि जी हीअ उमरकोट आहे, हीअ अवां सां हेठि शेयर कंदो हलां शिकारपुरा, मीरपुर खासा, उन जा वरी तालुका आहिनि। हीअ अवां कार्डनि में जेका रक़म आहे उहो ॾिसी सघो था। कराची आहे, नौशहरो फेरोज़, कंबर शदाद कोट जो जेको तालुको आहे 12, उन जा कार्ड 2136 ते 1848 रिसीव थी चुका आहिनि। यानी कुझु जे कार्ड जेके रहिजी विया आहिनि उनजो रीज़न इहो आहे त या त CNIC एक्सपायर आहे या मायूं पहुती वियूं आहिनि, या वरी इको दिको कीअं ख़बर न आहे, ॿियनि शहरनि में रहनि था, छाजे कारण त डिस्ट्रिक्ट नॉट मैच वारो बि इशू हूंदो आहे। ॿियनि ज़िलनि में उहे कार्ड रिसीव न थींदो आहे, उहो पंहिंजे ज़िले में ई CNIC रिसीव कराए सघंदी आहे उहा माई। हाणे मुस्तहिक घराना जेके आहिनि उहे पंहिंजो जेके एहसास किफ़ालत जा सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, जिते BVS मशीनूं दुकानदार खणी वेठल आहिनि, उतां ई पैसा हासिलु करे सघजनि था। बैंक तां रिसीव इहा रक़म न थींदी आहे। हीअ हैदराबाद आहे, मलीर आहे, हीअ ॾिसो न। उनखां पोइ वरी अचो त टंडो मोहम्मद ख़ान आहे, कंबर जो ज़िलो, ज़िले खां पोइ तालुको, 2500-2800 कार्ड आहिनि शदाद कोट जा, उन मां 20,066 रिसीव थी चुका आहिनि। हीअ टंडोल आहे, झंडोमरी तालुको, 55,163 मां 2300 थिया आहिनि। इहे बि टंडोल डिस्ट्रिक्ट नॉट मैच इशू में हुयो, मथे वञी इहे कार्ड खुलिया आहिनि, छाजे कारण त 4 महीना मुस्तहिक जेके औरतूं हुयूं वीचारियूं पंधु करे रहियूं सेंटरनि जा, उन जा वञी पैसा हाणे खुलिया आहिनि। उन खां पोइ मथे वरी हलंदासीं। हीअ जेका लिस्ट मां अव्हां सां शेयर कई दोस्तनि सां, इहा नई बेनिफिशरी आहे जेका माना एहसास किफ़ालत प्रोग्राम में शामिलु कई पई वञे। ऐं इहे जेके बेनिफिशरी जिन खे पैसा मिलंदा 12,000, उन खां पोइ इहे परमनेंट हूंदी, यानी इहा हर दफ़े ईंदड़ क़िस्त हासिलु करे सघंदा इहे घराना, या इन्हनि मायुनि जा जेके ॿार पढ़ंदा स्कूलनि में वसीला तालीम जा, उहे पैसा हासिलु करे सघंदा। उन्हनि खे जेके ॿार, या ॿारनि जी वॾी ॻाल्हि आहे त मेरिट जो बुनियादु हूंदो आहे, का बि सिफ़ारिश जी ज़रूरत न आहे, ऑटोमेटिक पैसा ईंदा आहिनि। ऐं माई जेका पैसा रिसीव कंदी 12,000, तंहिंखां पोइ उनजो अकाउंट ओपन थी वेंदो ऐं फॉर्म हिकिड़ो मिलंदो उनखे। फॉर्म उस्ताद वटां, हेडमास्टर जेको मुतलिका जिते ॿार पढ़नि था उतां फॉर्म फिल कराए वेंदो आहे उस्ताद वटां। उन खां पोइ नादरा में बे फॉर्म ठहंदो आहे ॿारनि जो, उहो बे फॉर्म ठहण खां पोइ हफ़्ते खां पोइ मिलंदो उहो ई बे फॉर्म ऐं शनाख़्ती कार्ड जी कापी खणी करे अव्हां बेनज़ीर ऑफिस वेंदव। उते अव्हां जेको ॿारनि जूं तस्वीरूं वग़ैरह कढी करे ऐं AD ऑफिस में जेका असिस्टेंट डायरेक्टर जी ऑफिस आहे, उतां उहो फॉर्म फिल करे ऑनलाइन मोकिलींदा। तंहिंखां पोइ 3 महीने खां पोइ जेका ॿारनि जी बि पेमेंट ईंदी उहा बि अव्हांखे मिलंदी। यानी बेनज़ीर जी जेका क़िस्त आहे उहा ईंदी आहे उहा अलॻि सां, ऐं जेका चिल्ड्रन पेमेंट आहे उहा अलॻि ईंदी आहे। इहा वॾी हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे मुस्तहिक घराणनि जे लाइ। हिन में देरि न कयो, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। तव्हां जल्दी कयो, पैसा हासिलु कयो। सो पंहिंजे अमन रज़ा खे ॾींदा इजाज़त। अस्सलाम वालेकुम, जाली मदद।